ख़बर के ॾियूं त बाउर में टूल प्लाज़ा हमले ते थियल फायरिंग जा सीसीटीवी फुटेज साम्हूं अची विया आहिनि। सीसीटीवी फुटेज में जवाबदार टूल प्लाज़ा हमले ते फायरिंग कंदे नज़र अचनि था। वाक़े जो केस बि दाख़िल कयो वियो आहे। केस में डेहरकी वासिन समेत 5 ॼणनि खे नामज़द कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त एसएसपी घोटकी जे हुकुम ते केस दाख़िल कयो वियो आहे। जवाबदार गिरफ़्तार करण जो बि हुकुम मिलियो आहे। जल्दी जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। अवांखे अहम ख़बर ॾियूं पिया ओबाउर में टूल प्लाज़ा अमले ते थियल फायरिंग जा सीसीटीवी फुटेजिस साम्हूं अची विया आहिनि। सीसीटीवी फुटेजिस में जवाबदार टूल प्लाज़ा अमले ते फायरिंग कंदे नज़र अचनि था। वाक़े जो केस दाख़िल कयो वियो आहे। केस में डेहरकी वासिन समेत 5 ॼणनि खे नामज़द कयो वियो आहे। अवांखे अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं। पुलिस जो चवणु आहे त एसएसपी घोटकी जे हुकुम ते केस दाख़िल कयो वियो आहे। जवाबदार गिरफ़्तार करण जो बि हुकुम मिलियो आहे। जल्दी जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। अहम ख़बर अवांखे ॾियूं पिया ओबाउड़ो में टूल प्लाज़ा हमले ते थियल फायरिंग जा सीसीटीवी फुटेज साम्हूं अची विया आहिनि। अवांखे अहम ख़बर बाबति आगाह करे रहिया आहियूं। सीसीटीवी फुटेजिस में जवाबदार टूल प्लाज़ा हमले ते फायरिंग कंदे नज़र अचनि था। वाक़े जो केस बि दाख़िल कयो वियो आहे। केस में डेहरकी वासिन समेत 5 ॼणनि खिलाफ़ 5 ॼणनि खे नामज़द कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त एसएसपी घोटके जे हुकुम ते केस दाख़िल कयो वियो आहे। जवाबदार गिरफ़्तार करण जो बि हुकुम मिलियो आहे। जल्दी जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। अहम ख़बर मां ॾियूं पिया ओबाउड़ो में टूल प्लाज़ा हमले ते थियल फायरिंग जा सीसीटीवी फुटेज साम्हूं अची विया आहिनि। अहम ख़बर ॾियूं पिया ओबाउड़ो में टूल प्लाज़ा हमले ते थियल फायरिंग जा सीसीटीवी फुटेज साम्हूं अची विया आहिनि। इन हवाले सां ओबाउड़े खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर हबीब रहमान चाचड़ असां सां लाइन ते मौजूद आहे। जी हबीब, आगाह कजो। हाँ जी, उबाड़ो टूल प्लाज़ा टैक्स घुरण से जो है नामालूम हथियारबंदन जो है फायरिंग करें फायरिंग में जो है टूल प्लाज़ा के अमले में हिरास पइजी जो है भजन लगा। जे बाद में वो फायरिंग कंदा उहे फरार थी विया। गिरफ़्तार जो है अड़े एसएसपी घोटकी जो है आज़र खान जो है नोटिस वठन में उन जो है मन जो है एफआईआर जो है सुठो अयूब डोगर के हुक्म दियो। सुठो अयूब डोगर जो है एफआईआर कटे जांच करे रहियो आहे। जी ठीक है हबीब, वॾी महिरबानी तफ़सीलन बाबति आगाह करण लाइ। अहम ख़बर ॾियूं पिया ओबाउड़ो में टूल प्लाज़ा अमले ते थियल फायरिंग जा सीसीटीवी फुटेज साम्हूं अची विया आहिनि। सीसीटीवी फुटेज में जवाबदार टूल प्लाज़ा हमले ते फायरिंग कंदे नज़र अचनि था। वाक़े जो केस बि दाख़िल कयो वियो आहे। केस में डेहरकी वासिन समेत 5 ॼणनि खे नामज़द कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त एसएसपी घोटके जे हुकुम ते केस दाख़िल कयो वियो आहे। जवाबदार गिरफ़्तार करण जो बि हुकुम मिलियो आहे। जल्दी जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। अवांखे अहम ख़बर ॾियूं पिया ओबाउड़ो में टूल प्लाज़ा अमले ते थियल फायरिंग जा सीसीटीवी फुटेज साम्हूं अची विया आहिनि।